खुर्शीद खिलजी आहे। मां सिविल अस्पताल जे भरिसां रहंदो आहियां। मुंहिंजो हर वक़्तु सिविल अस्पताल सां कॉन्टेक्ट रहंदो आहे। ॾुखी सुखीअ में माण्हुनि जा मर्डर थी था अचनि, एक्सीडेंट थी था अचनि, अस्पताल में थधे पाणी जी का सहूलियत न आहे। मां घरो पीआरींदो आहियां। हाणे जेको घुमरनि जो कजो एक्सीडेंट थियो हुयो हिन महीने खां अॻु में, वेकेशन खां अॻु में, उन्हनि जे लाइ पाणी जी सहूलियत कोन हुई। मां घरां पाणी खणी अची उन्हनि खे पीआरियो आहे। छा उहे इंसान न हुया जिन जे लाइ अस्पताल में पाणी हुजणु खपे? उस में जेको आहे माण्हू सड़नि था पिया, वण वढा विया आहिनि जेके 2.5 लख रुपयनि खां मथे जी रक़म आहे। मां हाणे कंहिं डॉक्टर सां राब्तो कयो, उन चयो साईं मूंखां पुछो ई कोन अथऊं। 2.5 लखनि जा वण 45,000 में असगर मेमण ॾिना आहिनि। डॉक्टर बरकत उनजो जेको आहे इजाज़त ॾिनी आहे। इन जो ज़िम्मेवार PPA शाह वारो रीजनल डायरेक्टर जावेद जागीराणी खे था चवनि। कल्ह हिननि जी इंक्वायरी हुई, उन इंक्वायरी वारनि खे बि शायदि खरकी ॾेई मोटायो वियो। अस्पताल तबाह थी वञे। लेबॉरेटरीअ में वञो त टेस्ट ट्यूब न आहिनि, का सहूलियत कोन्हे का। जेके दवाऊं अचनि थियूं गुम आहिनि। अॼु ब्रूफेन बि न मिली आहे असांखे। अॻे पोलीबियानी ईंदी हुई सीरप, उहा बि कुझु कोन्हे को। हाणे जेके वञूं हथ मथे कयूं ठहनि। लेडी डॉक्टर हुई अखियुनि जी, उनखे 2 ॾींहं सहूलियत ॾिनी वई हुई, उनजी उहा बंदि कई वई। उन डॉक्टरियाणी खे बदिली करायो वई। माना जेको हिते कमु करे उनखे रहणु न ॾिनो वेंदो। वण कंहिं वटि रहिया आहिनि? वण MS जे लाइ था चवनि। उहे वण केतिरी मालियत जा हुया? तक़रीबन असांजे अंदाज़े मुताबिक़ तव्हां पाण बि वञो, तव्हां लाइव उते भरियो वणनि खे। तव्हां बि ज़माने जा माण्हू आहियो, तव्हांखे बि ख़बर हूंदी त केतिरो वण केतिरी रक़म मिलंदो आहे। पर उहो विकियो छो वञे? हाणे तव्हां ॾिसो त ऋण पट लॻो पिया, माण्हू जे विहण जी जॻह न आहे का। उहो छा हूंदी? हिकिड़ो किरास ठाराए वियो 5,000 रुपयनि जो, जंहिंजो 50,000 खां मथे बिल ठाहियो थो वञे। पाणी जी सहूलियत का बि कोन्हे का। बिजली जा जेको आहे मशीनियूं नथियूं हलनि। डॉक्टर अचनि था? डॉक्टरनि जो बि बसि पूरी ॻाल्हि आहे, बसि नथा अचनि? न, पूरो न आहे।